अवांजे सवाल जो जवाब ॾियां थो इहो ई ॾींदुसि। असांजो ॻोठ खारोड़ो कहिड़े तक में आहे? PS 50 ते। रहणो उते ई आहे, दफ़न उते थियणो आहे। असांजी सुञाणप ही तक आहे। ज़िलो उमरकोट शहर सभिनी जो आहे, न फ़क़ति रुगो अमीर अली शाह जो आहे। हिते जी अवाम जो बि आहे त सरदार शाह जो बि ओड़ो ई आहे। हू अगरि हिते अचे थो त हू अवाम जी ख़िदमत करण जे लाइ अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि त पीपल्स पार्टी जो जहिड़ो आऊं जी आलो आहियां, तहिड़ो सरदार शाह जी आलो आहे, तहिड़ो नवाब साहब जी आलो आहे। गॾु मिली अगरि अवाम जी ख़िदमत, अवाम जी भलाई जे लाइ अगरि ॻाल्हि कंदासीं त उहा ई सुठी थींदी। अकेले हथ सां बि ताड़ी नथी वॼे, बस मिलंदा आहिनि तॾहिं ताड़ी वॼंदी आहे। ही गॾियल ऐं सभिनी खे मिली करे हलण जी इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त ताकी अवाम जी सही नमूने सां ख़िदमत थी सघे, ग़रीब माण्हू ताईं उहा ख़िदमत पहुची सघे।